नाज़रीन ख़बर है ठुल बी सेक्शन थाने की हद में करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाने की हद ॻोठ हरमोहन बंगलाणी में जुमो बंगलाणी के घर में नामालूम चोरन पारां चौपायो माल चोरी करण की कोशिश कई वई। गर्दणी सुजाग थी पिया चोरन ऐं ॻोठाणनि में जेड़े के नतीजे में ज़ाहिद बंगलाणी लठियूं लगन सबब शदीद ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी के शिकारपुर अस्पताल मुंतकिल किया वियो। बे तरफ़ बंगलाणी बिरादरी पारां जाबदारनि जो पेरो खयो वियो। पेरे जा निशान ठुल बी सेक्शन थाने की हद रियाज़ पौड़ ऐं आरब पौड़ के घर में पिया। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।